बाज़ार में ॾाढो क़ीमती आहे, पर उनखे चुमंदव कोन। 100 रुपए जी अगड़ी आहे, पर उहा क़ुर शरीफ़ सां विढ़ियल आहे, उनखे चुमो। इहा आहे निस्बत। निस्बत अदना खे आला बणाईंदी आहे, निकम्मे खे कार आमद बणाईंदी आहे, बेक़ीमत खे क़ीमत वारो करे छॾींदी आहे। ॾिसो, नाक़तुल्लाह माना अल्लाह जी ॾाची, नाक़तुल्लाह क़ुर शरीफ़ में आहे, क़ाल लहुम रसूलुल्लाह वसुक़ियाहा। हाणे इहे ॾाचियूं त दुनिया में हज़ारे आहिनि ॾाचियूं, पर नाक़तुल्लाह अल्लाह जी ॾाची, इहा ॾाची आम न आहे, छो त हिन जी निस्बत अल्लाह जी ज़ात सां जुड़ी। सम्झो था? इन तरह सां वली, वली लफ़्ज़ जी माना आहे वारिस, वली जी माना आहे दोस्त, वली जी माना आहे यार। हाणे इन तरह सां हे बि वली थी सघे थो, हे बि वली थी सघे थो, हे ॿई पाण में वली आहिनि। हिकिड़ो पुटु आहे, उनजो पीउ उनजो वली आहे, वारिस आहे। सम्झो था? हर माण्हू वली थी सघे थो, पर जॾहिं चइजे वलीउल्लाह यानी अल्लाह जो वली, हाणे इहो आम वली न आहे। जॾहिं उनजी निस्बत अल्लाह सां जुड़ी वई, उहो इज़त वारो, शान वारो, अज़मत वारो। बैत माना घर, हू बि बैत आहे, ही बि बैत आहे, ही बि बैत। दुनिया में लखे किरोड़े बैत आहिनि, किरोड़े घर आहिनि। बैतुल्लाह यानी अल्लाह जो घर। हाणे इहो आम घर न आहे, छो त हिन जी निस्बत अल्लाह जी ज़ात सां जुड़ी वई। इन निस्बत जे करे बैतुल्लाह सॼी दुनिया जे घरनि खां वधीक इज़त वारो, अज़मत वारो, शान वारो। सम्झो था? ॾिसो, दरवाज़ो, दरवाज़ो त तव्हांजे घर खे बि लॻल आहे, उता खे लॻल आहे, पंहिंजो वॉशरूम खे बि दरवाज़ो लॻल आहे, चइबो त इहो बि दरवाज़ो न। पर हिकिड़ो दरवाज़ो आहे जेको अल्लाह जे घर बैतुल्लाह खे लॻल। छा हे दर ऐं हो दर पाण में बराबरि थी सघंदा? चवण जे लाइ नालो त हिन जो बि दरवाज़ो आहे, नालो त हुन जो बि दरवाज़ो आहे, हीउ बि काठ जो ठहियल आहे, हू बि काठ जो ठहियल आहे, पर हू जंहिं जाइ ते आहे, जंहिं मक़ाम ते आहे, जेका उनखे निस्बत मिली आहे, उन निस्बत उनखे बेमिसाल बणाई। कपिड़ो, आम कपिड़ो आहे, बाज़ार में खोड़ कपिड़ा था मिलनि पिया, पर जेको कपिड़ो कंहिं अल्लाह जे नबीअ जे जिस्म सां लॻे, सुभान अल्लाह, कंहिं अल्लाह जे वलीअ जे जिस्म सां लॻे, सुभान अल्लाह, हाणे इहो आम कपिड़ो न आहे, छो त हिन जी निस्बत कंहिं कामिल सां जुड़ी। जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह बणियो, ॿाहिरि आयसि, पुछा कईं त बाबा जी कहिड़ी तव्हां कीअं तबियत बाबा साईं जी? ॾिसी तव्हांजे फिराक में रोई 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 अखियूं अछियूं थी वेंदियूं। फरमाईंदे इज़हबू बिक़मीसी हाज़ा, मुंहिंजी हीअ कमीस खणी वञो, अलकू अला वजह अबी, मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते इहो घुमायो। हालांकि वक़्त जो बादशाह हुयो, डॉक्टर मोकिले हा, तबीब मोकिले हा, हकीम मोकिले हा, दवा मोकिले हा, को सुरमो, को महमीरो, को ड्राप, को अखियुनि जो बुढ़ो दवा मोकिले हा, थी सघियो थे, पर न, फरमाई त मुंहिंजी कमीस खणी वञ, इहा कमीस खणी हुनजे अखियुनि ते लॻाए। सुभान। ऐं क़ुर फरमाए थो जेॾी महिल कमीस लॻी त फरतद बसीरा, अखियूं रोशन बणिजी वई। सुभान। यानी इहो कपिड़ो बि फैज़ वारो, इहो कपिड़ो बि करामत वारो, छो त उहे चंद घड़ियूं उहो कपिड़ो हिकिड़े अल्लाह जे पाक नबीअ जे जिस्म जी निस्बत में अची वियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मके शरीफ़ में आया, हिकिड़े मोहल्ले में तोआ जो महलो, उते हिकिड़ो खूह हुयो, उनखे सॾींदा बीर तोआ। चयूं साईं
हे जेको खूह आहे असांजे महले में आहे इहो हिकिड़ो खूह, उन वक़्त में न को वाटर सप्लाई हुया, न को वरी पाणी जा के जदीद ज़राए हुया, न वरी को मिनरल वाटर हुया, इहे खूहनि जा पाणी माण्हू पीअंदा। अरब में का बि नहर कोन्हे का। पोइ अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह, असांजे महले में इहो हिकिड़ो ई खूह आहे, पर पाणी खारो आहे, न इन खे पी था सघूं, न इन में सांझण पाणी करे था सघूं। बोड़ रधियूं त उहो बोड़ ख़राबु थी थो वञे, जेकॾहिं इन में जेका कपिड़ो धोऊं त कपिड़ो साफ़ु नथो थिए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त उन खूह मञो बीर तोआ मञा हिकिड़ो डोल भरे अचो, पाणी जो डोल भरे अचो। डोल आंदऊं, पोइ साईं जन जे अॻियूं रखियूं, पाण करीमन हीअं उन मूं लप भरी, लप भरे पंहिंजे वात मुबारक में ॾिठी। इहो पाणी दुनिया जो ख़ुशि नसीब पाणी हुयो जेको इमामुल अंबिया जे वात जो लमस हुनखे नसीब। सिर्फ़ चंद घड़ियुनि जे लाइ सरकार जे वात मुबारक में आयो, वरी साईं जन गुरड़ी करे उन साॻे डोल में वापसि फरमाए त ही डोल वञी उन में हारियो। साबी खणी विया, उहो डोल वञी उन बीर तोआ में हारियऊं। उहो पाणी मिठो अहिड़ो जहिड़ो मिसरी, वरी कंहिंखे बीमारी थिए पीए त बीमारी खे शिफ़ा। जेकॾहिं कंहिंखे ख़ारिश आहे उहो पाणी बीर तोआ जो लॻाए त ख़ारिश ख़तमु, बुखार वारो पीए बुखार ख़तमु, कंहिंखे सोज आहे बदन ते चमड़ी जी बीमारी आहे उन उहो पाणी लॻाए उहो दर्द सूर उहा तकलीफ़ ख़तमु। हाणे तव्हां ॾिसो, खूह त उहो साॻियो ई खूह न मके में जी, पर उन खूह मंझो हिकिड़ो डोल आयो, उन डोल मंझो सरकार हीअं पंहिंजो चुल्लू भरियो, लप पाणी जी भरी। इन पाणी खे ॿिन्ही जहाननि जे सरदार जे हथ जो लमस नसीब थियो, वरी सरकार जे वात मुबारक जो लमस नसीब थियो। थोरी देरि साईं जन पंहिंजे वात में रखे वरी वापसि वरायो, ऐं उहो पाणी उन खूह में हारियऊं। हींअर 1500 साल गुज़रिया आहिनि, अञा ताईं बीर तोआ मौजूदु आहे मके में। पाणी मिठो आहे, पाणी मज़ेदार आहे, उन में उहो शफ़ा जा बरकत अॼु ताईं। सुभान अल्लाह। उहो माण्हू तो पाणी भरे डोल भरे पंहिंजो खणी पिया वञनि, केन भरे खणी पिया वञनि, हिननि खे वरी शिरक लॻो, उनखे बंदि करे छॾियो। 2 साल या 3 साल अॻु में मूंखे हिते मके में हिकिड़ो दोस्त रहंदो आहे, मूंखे चई तव्हांखे हलो तव्हांखे ज़ियारत करायां। इत्तफ़ाक़ सां उन ॾींहुं उहो खूह खुलियल हुयो, सुभान अल्लाह। उहो उन खूह जी मूं ज़ियारत कई, उन जो पाणी बि नसीब थियो, सुभान अल्लाह, बहितरीन पाणी दुनिया जो। सिर्फ़ उहा पाणी जे उन हिकिड़े ढुक खे जेको ॿिन्ही जहाननि जे सरदार जे वात मुबारक जो लमस उहा निस्बत नसीब थी वई, उहो फैज़ बरकत अॼु ताईं उन खूह में जारी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सम्झो था, निस्बत वॾी शइ आहे। हिकिड़ो माण्हू खणी गुनहगार आहे, बदकार आहे, पर कंहिं अलाह वारे सां निस्बत जुड़ी वञे, कि अलाह जे प्यारे सां उनजी निस्बत जुड़ी वञे, त इहा निस्बत उनखे हिते बि कमु ईंदी, क़ब्र में बि कमु ईंदी, आख़िरत में बि कमु ईंदी। सुभान अल्लाह। मौलवी अशरफ अली थानवी उनखे देवबंदी पंहिंजो हकीमुल उम्मत सॾींदा, उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हज़रत पीरान पीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकिड़ो धोबी हो, कपिड़ा धोंदो हो। जॾहिं वफ़ात करे वियो त उनखे पूरियऊं, मुनकिर नकीर आया, पुछा कि मन रबुक, रब कहिड़ो आहे? कि मां पीरान पीर जो धोबी आहियां। मां दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? चई मां पीरान पीर जो धोबी आहियां। सुवाल हिकिड़ो, जवाबु ॾियो। वरी पुछा कयूं सरकार जे बारे में, चई मां
ॿी का ॻाल्हि कोन थो ॼाणा, मां पीरान पीर ज़ोबी फरिश्तनि अर्ज़ कयो मुंहिंजा मालिक ही अजीब इंसान आहे जेको असां सुवाल हिकिड़ो था कयूं जवाबु ॾियो थो ॾिए, पर फरमायो त मुंहिंजे दोस्त जा मेरा कपिड़ा धोअण वारो धोबी आहे, इन निस्बत जे करे मूं हिनखे बख़्शो दर जन्नत जा खोले। सुभान अल्लाह। निस्बत वॾी शइ आहे, कंहिं भलारे सां निस्बत जुड़ी वञे, पोइ कमायूं नालाइक आहियूं कहिड़ा बि आहियूं, जेकॾहिं मदीने वारे साईं सां निस्बत जुड़ी वञे त बसि पोइ बेड़ा पार आहे। छो त अलाह जा जेकी बरगुज़ीदा बाना आहिनि, को नबी आहिनि या वली आहिनि या गौस आहिनि, कुतुब आहिनि, कलंदर, इहे नंगपाल हूंदा, लॼपाल हूंदा, जेको इन्हनि सां निस्बत में अची वेंदो आहे न उहो नंग ज़रूरु सुञाणंदा। सचल साईं भेजियो त नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा, नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालणा, जिवें तीवें पालणा ऐब न खोलना, नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालना, मेरियां ते मंदियां बेशक गंदियां, मेरियां ते मंदियां ओ ढकी मेरा ढोलना, है ढकी मेरा ढोलना ऐब न खोलना, नंगड़ा निमाणींदा जिवें तीवें पालना। तव्हां जो बि दीन जो कमु कयो था, मसलन तव्हां जलसो रखायो था, महिनत कयो था, उन जे लाइ पंहिंजे माण्हुनि खे दावतूं ॾियो था, ख़र्च कयो था, साईं मुंहिंजा तव्हां नमाज़ पढ़ो था, तव्हां रोज़ो रखो था, तव्हां तबलीग कयो था, तव्हां दीन जी ख़िदमत कयो था, मस्जिद खे आबाद कयो था, बसि इहा दिलि में तव्हांखे हुजे त चल यार राज़ी थिए, चल महबूब राज़ी थिए, उहा निस्बत रखी तव्हां थोरो कमु कंदो त उनजो वॾो तव्हांखे इनाम मिलंदो। पर तव्हां जेकॾहिं माण्हुनि जे देख वेख जे लाइ कयो त माण्हू ख़ुशि थियनि, माण्हू वाह वाह कनि, माण्हू, पोइ इहा फबंदी वाह वाह, बाक़ी होॾो कमु न बढ़ो। सम्झो था, माण्हुनि जो ख़्यालु न रखो, ख़्यालु इहो रखो त जंहिं पिरीअ जे ख़ातिर कयां थो, जंहिंजी शान ॻायां थो, चल उहो राज़ी हुजे। उहा निस्बत तव्हांजे दिलि में जेकॾहिं जुड़ी वई न, ख़ुदा जो कसम आहे तव्हांजा बेड़ा पार। तव्हांखे हिते बि हुते बि ॿिन्ही जहाननि जी भलाई ऐं कामयाबी ऐं चङाई नसीब। अल्लाह ताला जल्ल शानो इहा निस्बत सची नसीब फरमाए, प्यारनि सां ग़ुलामी वारो इहो नंगो नातो जेको जोड़ियो अथऊं, लाइक़ आहियूं लाइक़ न आहियूं, पर नंगो पाण सुञाणंदा, लड़ लॻी पवंदासीं। असांजा अमल, असांजा लक्षण, असांजा प्रकार उन सरकार जे लाइक़ न आहिनि। असां हा महणूं या असां कदम दावा कयूं त असां अहिड़ा, असां हीअं, असां लाइक़ न आहियूं। चल उहे पंहिंजो कर्म कनि, चल उहे पंहिंजी बाज कनि। या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या हबीब अल्लाह अयन आधार तूं, ओ सद मदीने में सिगो हिन फ़कीरन खे मिठा, सद मदीने में सिगो
न ग़रीबनि खे मिठा बस तुंहिंजे जंहिंखे सॼी सरदार तूं या रसूल अल्लाह यतीमन यार तूं सरकार त आहिनि यतीमनि जा यार आहिनि नंग पाल लजपाल ग़रीब पाल छोरनि पाल पर असांखे उहा निस्बत जोड़नी आहे उहा ग़ुलामी वारी उहो पटो गिचीअ में पाइजे बसि पोइ इहा निस्बत नसीब थी वई त इनशा अल्लाह बेड़ा पार बादशाह हिकिड़ो कुतो धारियो कुतो वॾी रक़म ख़र्च करे उहा ख़रीद कयईं पोइ उनखे बादशाह वरी पंहिंजो पटो पारायईं पटो उनखे पारायईं ऐं उन कुते खे उहे झुल या उहे जेके पंहिंजो पेरनि में गाना बादशाही उहे पारायईं कुतो कम जो न निकितो जे शिकार जे लाइ जीअं उनखे ख़रीद कई पैसा ॾेई उहो कम जो न निकितो बादशाह जो हेॾो ख़र्च कयो अथमि ही कुतो त पिणु कम जो न आहे मुंहिंजो छॾियोसि हिनखे कढो नौकरनि चयोसीं भला हे पटो जेको सोनो पारायो अथव इहो ईअं असां बादशाह जॾहिं कंहिंखे पटो पाराईंदा आहियूं त लाहींदा न आहियूं ॾिनल ॾाण असीं वापसि न वठंदा आहियूं इन पटे सूधो छॾे ॾियोसि मुंहिंजे कम जो न आहे उनखे उन कुते खे कढी बादशाही महल मां कढी छॾियूं पर उहो पटो जो बादशाही पातल हुअसि न जिते वञे त हर को पियो इज़त करे हर को उनखे गोश्त खाराए हर को उनखे पंहिंजो सेवा करे अबा हे बादशाही कुतो आहे हालांकि उहो बादशाह वटि मक़बूल न पियो पर उहा जेको पटो पातल हुअसि न ग़ुलामी वारो पटो जेको हुयो उन जे करे उनजी इज़त क़ाइमु रही छा पंहिंजे गिचीअ में उहो मदीने वारे साईं जे ग़ुलामी जो पटो पातल हुजे उनजे ताबेदारी जो पटो पातल हुजे तव्हांजी दुनिया में बि इज़त थींदी तव्हांजी आख़िरत में बि इज़त अलाह वटि बि तव्हांजी इज़त थींदी महबूब जी निस्बत जे करे अलाह करीम जल शानो शाल इन निस्बत में जियारे इन निस्बत में Allahu amin.